अॼु तुसां इहो सब्सक्राइब कयो घंटी जे बटन खे दबायो। अॼु तुसां इहो कल्ह टियाणी जो वाक़िया थिया तुसां इहो कहिड़ा मसला क्या थिया तुसां अदाई आहिनि बावटे असांजे दर ते आहिनि बावटा कहिड़ा गुलानी बि बावटा जी असांजे दर ते आए दर खड़काइनि पहिरियों छोकिरे था पुछनि अच्छा मैं उन्हें न ॻाल्हाया उन को घटि वधि ॻाल्हाया त हाणे मेरी बांह छा त गतेसि में को आखे घटि वधि न ॻाल्हा तोखे गोलियूं हणंदमि अच्छा मैं आखियोमांसि गोलियूं मूंखे छो हणंदे तूं असांखे खाराई थियो छा जो गोलियूं हणंदे इहो घर जी घेड़ा तूं अॼु केरु आहीं मां ठही मां हाजी बशीर जी मां चाची आहियां मरूम जी हाजी बशीर थई मुंहिंजी सॻी चाची आहीं हा सॻी चाची आहियांसि जी जी मां मारम तो थई जेको आहे मारम जेको आहे उहो मुंहिंजो घर वारो आहे अच्छा मारम सॻी अच्छा यानी हाजी बशीर जे थई में जे घर में माना एॾो माना पैमाल थियो आहे जो घर में घिरी था अचनि भावटा तव्हांजी का भला कंहिं दाद फरियाद कई या कंहिं वटि तव्हां विया आहियो या छा असां थाणे ते वियासीं होॾे असांजी मुई बि उते भरियनि उहा कटे छॾनि अच्छा कंहिं तव्हांजी मुई भरी आलम जेको अथई मां उन्हनि मुई तव्हांजी भरी मुई असांजी भरी उहा को काथे बि कोन हलाइनि असां थाणे ते वियासीं को दाद फरियाद कीअं कोन कयो माना गिरफ़्तारी बि अमल में न थी अमल में उहा कान थई हाणे तव्हांजो जे मसलन घसलेट वारे पाण खे बाहि ॾींदासीं हुनजो ज़िम्मेवार गुलान बि बाहि वठो आहे जंहिंसां जी अदालत न कई त असां ईअं ई कंदासीं साईं तव्हां हाणे ॾिठो हे हाजी बशीर थईम जी चाची आहे हे हाजी बशीर थईम जी सॻी सौट आहे उन सां हेतिरो ज़ुल्म थिए ऐं कामरेड जेको गुलाम नबी बावटा हुआ हुनखे गिरफ़्तार बि नथा करे सघनि ही या त इहो कानून जे मसलन मथां आहे या कानून हिन खां डिॼे थो असां असुली पिपला आहियूं असुली पीपी जो घरु आहे असां पीपी जा मसलन वॾा जाला आहियूं वोट ॾींदड़ आहियूं असांखे ॾाढो ॾुख थियो अफ़सोस थियो जो हे माण्हू जेको आहे सो गिरफ़्तार में नथा थी सघनि हिन महिल बि ॾिसी थो त घर खल लॻा पिया आहिनि सभु ख़ौफ़ खां पिया था डिॼनि हे इंसानियत आहे इंसानियत सोट आहे हिते 3 मोटरसाइकिलूं भरे आया आहिनि ऐं मूंखे था चवनि त ॻाल्हि आउट कंदे या हेॾा रखंदे मां रफ़ीक साहिब जो एमएलए आहियां मां रफ़ीक साहिब जो ख़ासि माण्हू आहियां ऐं मूंखे कुझु बि चवंदो त अहिड़ी ॻाल्हि कंदो मां गोली हणंदुसि रफ़ीक मजीद जमाली सुरीला माण्हू आहिनि ऐं अहिड़ा जेके गुंडा जेके आहिनि या मसलन इहे रखी वेठा आहिनि तव्हां कुझु बि कंदव मुंहिंजे बारे में कॾहिं बि वेंदव पोइ मां तव्हां सां सुठी कोन कंदमि तव्हांखे मारींदमि 3 मोटरसाइकिल अच्छा यानी पुट खे अगवा कयो पियो वञे यानी वरी बि तव्हांखे धमकी पिया था ॾियनि धमकी था ॾियनि पार्टी ॿाहिरि रखंदो त माण्हू नफ़रतूं कंदा ऐं पुलिस पार्टी खे वोट बि कोन ॾींदा हुनजे करे असांजो अर्ज़ु क़बूल पवंदो।